अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदजी जे टाउन कमेटी जे नायब कासिद मोहम्मद पनाह गोलो जो टाउन जे असिस्टेंट ख़ालिद जतोई ख़िलाफ़ मदजी प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो। ख़ालिद जतोई मस्टोल जो इंचार्ज हुजण ते मूंखे ब्लैकमेल ऐं तंग करे रहियो आहे। मां रोज़ानी ड्यूटी कंदड़ मुलाज़िम आहियां, मुंहिंजी हाज़िरी नथी वरिती वञे। एहतजाज कंदड़ वधीक मुलाज़िम चयो त गरीब मिसकिन आहियां, वीज़ा ते वञण लाइ ख़ालिद जतोई धमकियूं ॾेई रहियो आहे त वीज़ा ते हलियो वञ ऐं 7000 महीने में मूंखे ॾींदो रह, जंहिंजे इनकार करण तां हाणे हाज़िर न पियो कयो वञे। टाउन जा मुलाज़िम 32 वीज़ा ते वियल आहिनि, जिन खां ख़ालिद जतोई महीने में फ़ी मुलाज़िम खां 7000 वठी रहियो आहे। हाणे मूंखे बि हिसाए रहियो आहे। ख़ालिद जतोई टाउन कमेटी मदद जो कर्ता दाता आहे, जेको मुलाज़िम खे ब्लैकमेल करे रिश्वत वठी रहियो आहे। एडमिनिस्टर के दान ॾियण बावजूद को भी तदारक न थियो आहे, उल्टो हाज़िरी वठण बंद कयो वियो आहे। हुन वधीक चयो त ग़रीब आहियां, पंहिंजे बच्चन जो गुज़र सफ़र पघार मां कंदो आहियां। हाणे हाज़िरी न वठण बाद मुंहिंजी पघार मां कटौती लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, सिंध स्पीकर आगा सिराज खान दुरानी ऐं वज़ीर बल्दियात नोटिस वठी मूं सां इंसाफ़ कयो वञे ऐं करप्ट ख़ालिद जतोई खे हटायो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।